अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया मोनीस बंगवार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो बंगवार ड्रामा यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़ारनी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियों तव्हां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश आहे त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि ज़ारनी जे बारे में, जो काफ़ी दोस्त व्हाट्सअप ते ऐं फेसबुक ते मुंहिंजे कॉल करनि था ज़ारनी ड्रामो जेको आहे राति जो छो न हलियो आहे ऐं उनजो प्रोमो छो न आहे। उन्हनि खे मां इहो ॿुधाईंदुमि जेको दोस्तों जेको आहे ड्रामो जेको आहे कुझु ॾींहं तव्हां ॾिठो आहे त काफ़ी बरसाति थिया हुया, काफ़ी बरसातनि में जेको नुक़सान घणो आहे सभु कुझु घणो आहे। उन सबब जे करे ड्रामो जेको आहे त पोइ जेका किस्तूं भरियूं कोन हुयूं, बाक़ी जेका किस्तूं भरियल हुया उन मतिलबु उहे अपलोड कया विया तव्हांजे मतिलबु सिंध टीवी जी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते अपलोड कया हुया। बक़ाया किस्सा जेको आहे हाणे शूट थींदा, शूट थियण खां बाद जेको आहे त इंशाअल्लाह तमामु जल्द जेको आहे त असांजे ख़्याल में त हिन हफ़्ते में कोन हलंदो, हिन हफ़्ते खां बाद जेको आहे मथे सूमर ते इंशाअल्लाह तव्हांखे ड्रामो जो ॾिसणु वटां मिलंदो। 84 किस एपिसोड तव्हांखे जल्द तमामु जल्द ॾिसणु वटां मिलंदो। बाक़ी हिन वक़्तु जेको आहे त बरसातुनि जे करे ड्रामो कोन हलंदो आहे। दोस्तों महिरबानी, दोस्तों अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।